वहां जल्दी थी थी चयांस जी जल्दी पगार मुकर्रर थे। हजरत उमर फरमायो अम्मा वो उमर माया बार ते ज्यादती न कर, मां गलती थी वही, मां पंहिंजे ऑर्डिनेंस के चेंज थो कयां। अज तुझे दर्जे चौकट से भी ऐलान थो कयां त अज खां पोइ अंबर जीअं बार ॼणी उन वक्त खां वठी पगार शुरू थी वेंदी। यो जनाब उमर हो, तोखे ख़बर है हजरत उमर संग पंहिंजे पुट जे लाइ कीअं ॻोल्हियो। चओ त मां ॻाल्हायां, दिल जो मोहब्बत सां चओ। हजरत उमर रात जो चौकी पियो ॾे, रात जो चौकी पियो ॾे, सुबह थी वियो, सॼी रात चौकी ॾींदो हो। सुबह जो सवेरे हिकड़े घर जे भरसा लंघियो त अंबड़ चवे थी पंहिंजी न्याणीअ खे तव्हां खीर में थोड़ो पानी विझ, पूरत नथी थे, खीर में थोड़ो पानी विझ, पूरत नथी थे। न्याणी चवेस थी अम्मा खीर में पानी कीअं मिलाया, उमर जी हुकूमत आ। तवज्जो कर, मारे तवज्जो। हजरत उमर हो जंहिं चयो हो त मुंहिंजे हुकूमत में का औरत सोन सां सींगार जी शेर सोनन जा साण खणी निकरे, मशरिक का मगरिब ताईं मुझे हुकूमत में सफर करे, अगर को उनके रस्ते ते रोके ॾेखारे त मां उमर हुकूमत न कंदुस। हिकड़े ॾींहुं चीन भला थोड़ो ॾिसां, हिकड़ी माई अचे पई सवारी ते, अकेले ही तन्हा। हजरत उमर रस्ते ते उनजे उठ जे महार खां पकड़ियो ऐं उनखे चई रस्ते ते तू केरा है। माई चिड़ी पई ऐं चवण लगी तोखे जुरत कीअं थी आ, तू मूंखों सवाल थो करे त मां केर आहियां, तू थींदो केरा। हजरत उमर चुस मूंखे ॿुधाए तू केरा। चवण लगी या तू उमर आ, तॾहिं तो पुछे, या उमर मरी वियो आ तॾहिं तो पुछे, या त तू उमर आ तॾहिं तो पुछे, या उमर मरी वियो आ तॾहिं तो पुछे। ऐं तोखे ख़बर आहे जनाब उमर जो हुकूमत में शींह ऐं बकरी हिक घाट तां पानी पीअंदा हा। मूंखे पंहिंजे परवरदिगार जो कसम, हे रब जो करम हो जनाब उमर ते। हिकिड़ो धनार नौजवान छोकरो भजदो आयो, उमर खे चई अम्मा अॼु हिकिड़े शींह मुंहिंजी बकरीअ ते हमलो कयो, मारे विधईंसि। उमर जी रण निकिरी वई, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। उमर वियो, उमर वियो जी अम्मा मां उमर जी ॻाल्हि नथो कयां, शींह मुंहिंजी बकरीअ खे हमलो कयो आ कि पुट इन जे करे त चवां थी उमर जहिड़ो हुजे हां त शींह खे ताक़त न थे। अज अगर शींह या जुरत कई आ त मूंखे पक थी वई त उमर जहान छॾे वियो। ऐं जॾहिं जांच क्यों ख़बर पई उन ॾींहुं हजरत उमर अल्लाह के प्यारो थियो। जनाब उमर जी हुकूमत चौकी थोड़े सुबह थी गयो, अमर पंहिंजे न्याणी खे चवे थी खीर में थोड़ो पानी मिलाए, पूरत न थी पए। न्याणी चवे थी अम्मा खीर में पानी कीअं मिलाया, हजरत उमर जी हुकूमत आ। मारे तवज्जो कर, अमर चवेस थी अम्मा उमर ॾिसे तो कोन थो, उमर ॾिसे तो कोन थो। न्याणी चवेस थी अम्मा उमर त नथो ॾिसे पर उमर जो अल्लाह त ॾिसे थो। अम्मा उमर त नथो ॾिसे पर उमर जो अल्लाह त ॾिसे थो। ये लफ्ज हजरत उमर ॿुधी वरता। ग़रीबन जो घर हो, जंहिंजो गुज़र सफ़र इन खीर ते हो। दर खड़काए चवे थो अम्मा इन न्याणी जो संग मां उमर खे पंहिंजे पुट जे लाइ खपे थो। अम्मा इन न्याणी जो संग मेहरबानी कर, मां ते एहसान कर, मूंखे पंहिंजे पुट जे लाइ इन पाक बास न्याणी जो संग खपे थो। जॾहिं रिश्ता अहिड़ा थींदा हा त पोइ बच्चा बेहड़ा पैदा थींदा हा। अल्लाहु अकबर कबीरा। मां सदके वञा जनाब उमर ता, अगर मां मुनाफिकात उमर ते ॻाल्हायां, रब जो कसम हिक मुनाफिक है।
तो खबर है हजरत उमर साईं जी तबई उम्र नबवी उम्र ही हुजूर साईं जी उम्र भी 63 साल, हजरत अबू बकर जी उम्र भी 63 साल, तो हजरत उमर जी उम्र भी 63 साल। वाह जी मुताबिकता। अल्लाह अकबर। साईं फरमायो लिकुल्लि नबिय्यिन वज़ीरान मिन अहलि समा व वज़ीरान मिन अहलिल अर्द फअम्मा वज़ीराय मिन अहलि समा फजिब्राईल व मीकाईल व अम्मा वज़ीराय मिन अहलिल अर्द फअबू बकर व उमर। चाहिए सुभान अल्लाह। बिनी जहानन जे सरदार फरमायो हर नबी के अल्लाह ब वज़ीर आसमान मां दींदो आ, ब वज़ीर जमीन मां दींदो आ। मूंखे पंहिंजे परवरदिगार जेके आसमान मां वज़ीर ॾिना वो हिकिड़ो हज़रत जिब्रील आ, ॿियो हज़रत मीकाईल आ, ऐं मुंहिंजे परवरदिगार जेके ज़मीन में मां मोहम्मद खे वज़ीर ॾिना हिकिड़ो अबू बकर आ, ॿियो उमर आ। साईं हिकिड़े दफ़े आया, हेॾां जनाबे अबू बकर हो, हेॾां जनाबे उमर हो। हमारे तख्तों जो यहाँ ठरंदो हे मुझे गुफ्तगू जा आखिरी अल्फाज हैं, मुझे बयान जो आखिरी हिस्सो आ। मदीने जो साईं आयो मस्जिद में, हेॾां जनाबे अबू बकर हो, हेॾां जनाबे उमर हो। मुझे साईं जो हिक हथ हजरत अबू बकर जे हथ में हो, मुझे साईं जो ॿियो हथ जनाबे उमर जे हथ में हो। हमारे तख्त साईं सहाबिन मंजर ॾिठो, साईं जन ॿिन्ही जे हथनि के मथे बुलंद करे फरमायो हा कज़ा नुबअसु यौमल क़ियामा। ॾिसण वारा ॾिसो, लिखण वारा लिखो, क़यामत जे ॾिहाड़े मां मोहम्मद ईअं उथंदुसि, हेॾां अबू बकर हूंदो त हेॾां उमर हूंदो। अल्लाह अकबर कबीरा, अल्लाह अकबर कबीरा। हजरत उमर साईं अम्मा आयशा साईं थी फरमाए, मारे ख्याल तक अम्मा आयशा साईं थी फरमाए साईं मामट हा, इत्तफाक सां 14 जी रात हुई, सितारा चमकन पिया, सितारन जे झुरमट में 14 जो चंड हो, वाह जो मंजर हो। मां साईं के अर्ज कयुम क़िबला एड़ो भी को मानू आहे जंहिंजूं एतिरियूं नेकियूं हुजन जेतरा आसमान में तारा आहिनि। साईं फरमायो हिकिड़ो आहे। ता मरी विया आहियो। अम्मा आयशा साईं थी फरमाए मां साईं के अर्ज कयुम साईं एड़ो भी को मानू आहे जंहिंजूं एतिरियूं नेकियूं हुजन जेतरा आसमान में तारा आहिनि। साईं फरमायो हिकिड़ो आहे। मां चुम क़िबला वो केरा? साईं फरमायो वो उमर आ, वो उमर आ। मार्स क्यों साईं मारो बाबू काॾे वियो? अम्मा आयशा साईं थी फरमाए मां चुम क़िबला जो बाबू काॾे वियो? साईं फरमायो तू अबू बकर जी ॻाल्हि त पुछी कान, तू जेको सवाल कयो मां तोखे उन जो जवाब ॾिनो। तू चयो त एड़ो को मानू आहे जंहिंजूं एतिरियूं नेकियूं हुजन जेतरा आसमान में तारा, मां चयो हो उमर आ। हाणे जेकॾहिं तू अबू बकर जे बारे में पुछे थी त ॿुध उमर जूं नेकियूं एतिरियूं आहिनि जेतरा आसमान में तारा, पर जेकॾहिं उमर जो तू मुक़ाबलो कराईंदी अबू बकर सां त उमर जी सॼी ज़िंदगीअ जूं नेकियूं हिक तरफ़, अबू बकर जे गार वारी नेकी हिक तरफ़। अल्लाहु अकबर कबीरा। हजरत उमर जे मां इंसाफ ते ॻाल्हायां तुंहिंजूं रड़ियूं निकिरी वेंदियूं। हेॾे मारे ख्याल कर, हजरत उमर वक्त जो बादशाह 22 लख मुरब्बा मील ते हुकूमत थो करे। उन वक्त जा जेके 2 सुपर पावर हा, ॿिन्ही सुपर पावरनि खे दसण वारो जनाबे उमर हो। उन ज़माने में जेके 2 सुपर पावर हा, हिकिड़ो रूम, ॿियो ईरान, हिकिड़ो कैसर, ॿियो किसरा। इन्हनि खे बाठन सां सिधे करण वारो मुंहिंजो उमर हो। ईरानी इन जे करे कावड़े न, ये ईरानी सब बाह जा पुजारी आ, इन्हनि खे मोचराणी सिधो हज़रत उमर कयो हो। ईरान ते इस्लाम जे झंडे के फड़काइण वारो जनाबे उमर हो। हमारे ख्याल कर, ये उमर है, ये उमर जह चयो हो तो मुझे हुकूमत में जेकॾहिं फुरात जे किनारे ते को कुत्तो भी बुख जे करे मरी वियो त क़यामत में इन जो सवाल भी उमर खां थींदो। यो उमर हो जंहिं
चयो हो तो मुझे हुकूमत में अगर सिंगल वाली बकरी के ठोही बकरी के सिंग हणी जख्मी करे ए मालिक उन जी मलम पट्टी न कराए तो क़यामत में इन जो पुछाणो भी उमर का थी। आखिरी हज कयो थई, चोरी जी रात है, पत्थरन ते सुतो पियो है, चंड चमके थो, चंड खे चयो थो उमर भी तो वांगुर आ, पहिरियों तू नंढड़ो हूंदो आ, पोइ वॾो थींदो आ, पोइ वॾो थींदो आ, पोइ वॾो थींदो आ, पोइ चोरी जो चंड थींदो आ, पोइ वरी लही वेंदो आ, पोइ लही वेंदो आ, पोइ नंढड़ो थी वेंदो आ। मां भी घणा मरहला तय कया, हाणे कुराड़ो थी वियो आ। दुआ घुरी अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी शहादतन फी सबीलिक वजअल क़ब्री फी बलद हबीबिक। मुझा मौला माखे मौत शहादत जो दे, कब्र मदीने में दे। हजरत उमर जी यह आखिरी तमन्ना पूरी थी। मौत शहादत जो मिलियस, शहादत मदीने में मिलियस, रुगो मदीने में न, पैगंबर जे मस्जिद में, रुगो मस्जिद में न, मस्जिद जे मुसल्ले ते नमाज पढ़ाईंदे, ऐं कब्र रुगो मदीने में न मिलियस, पाक मोहम्मद जे रोजे में मिलियस। पहलू ए मुस्तफ़ा में बनी आपकी मजार, पहुंची वहीं पे खाक जहां का खमीर था। मां जो चयुम अल्लाह से मंजूर व मकबूल फरमाए। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्ली